सोप सीरियल रियासत जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत। जी हाँ दोस्तों, ही अपडेट जेका आहे अॼु बहितरीन अपडेट आहे। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शायद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बर वक्त हर अपडेट न्यू मिलती रहंदी आहे। हलूं था अपडेट की तरफ, तव्हांजो घणो टाइम भी वेस्ट कान था कयूं। दरअसल दोस्तों लगातार ॿिए स्पेल जी भी जेको आहे शूटिंग मुकमिल थियण वारी आहे शूट। जी हाँ दोस्तों, जो रियासत सोप सीरियल जो पहिरियों स्पेल काफ़ी अर्सो पहिरियों ही मुकमिल थी वियो। वरी ॿिए स्पेल जी जेका लगातार शूटिंग हली रही हुई उहा भी लगातार जेको आहे न खजू सां पंहिंजी महिनत करे रहियो आहे। ऐं नई अपडेट इहा आई आहे त ही ॿिए स्पेल जी भी शूटिंग तमामु जल्द फाइनल थियण वारी आहे। यानी 40 एपिसोड ताईं लगभग शूट थी चुको आहे ही ड्रामो। बाक़ी माना 8-10 एपिसोड बचनि था ॿिए स्पेल जा, यानी 50 ताईं। ये 8-10 स्पेल भी जल्दी फाइनल थी वेंदा। ही 2 स्पेल जीअं ई मुकमिल थींदा तीअं दोस्तों तव्हां असांजे लाइ ख़ुशख़बरी अची वेंदी टीज़र जे सूरत में ऐं प्रोमो जी सूरत में। ऐं पोइ ड्रामे जा भी इम्कान 2026 खां वेझो वेझो अची वेंदा ऐं बहितरीन कमु थी वेंदो दोस्तों। काफ़ी सभी दोस्तनि खे मां वरी ॿुधाईंदो वञा, ही ड्रामो 2026 जी स्टार्टिंग में हलंदो रियासत। तव्हां दिलिजाए करे वेही रहो, मां तव्हांखे ॿीहर हिकु भेरो ॿुधायां थो 2026। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।